उडेरोलाल स्टेशन थाने जी हद वारे ॻोठ कादिर बख्श बालादी जे रहवासी मोहम्मद अनवर बालादी मासूम ॿारनि समेत ॿासरनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह जामूद पारां ॾिनल सीसी ब्लॉक जी स्कीम ॻोठ जे रस्तनि ते हणाए रहिया हुआसीं त नाले मुरीद बालादी ऐं मोहम्मद रफ़ीक बालादी पिस्टल खणी मटीरियल खणी विया आहिनि, जंहिं जूं शिकायतूं सेनेटर मोहम्मद अली शाह जामोद जे कोऑर्डिनेटर कमर मेमन खे ॾियण खां पोइ बाअसर मच्छर मूंखे ऐं मुंहिंजे घरवारनि खे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिंमां मूंखे ऐं मुंहिंजे घरवारनि खे जानी ऐं माली ख़तरो आहे। हुन वधीक चयो त ॼाणायल माण्हू बाअसर आहिनि ऐं आउं ग़रीब पोरियत आहियां, मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदो आहियां। हुन चयो त मोहम्मद रफ़ीक ऐं मुरीद बालादी जे ख़ौफ़ खां घर खां ॿाहिरि नथो निकिरी सघां, जेके हर वक़्तु पिस्टल खणी मूंखे ॻोल्हे रहिया आहिनि। हुन IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।